टिगड़ी तालके खां रिपोर्ट कर रहे हैं अमजद हुसैन जरवार सिद्धू दरिया मां पंजाब में 6 नवा केनाल कढण खिलाफ जीटीए पारां मोहम्मदी चौक खां प्रेस क्लब डिग्री ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे खे पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िले मीरपुर ख़ास जे सदर एहसान जरवार, क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान अनवर नूखानी, SUP ज़िले अॻवान उबैद बंगलानी, जमात इस्लामी जो अॻवान ताहिर जाट, क़ौमी अवामी तहरीक ज़िले सदर शौकत नूखानी, अरबाब नूखानी, अवामी राज तहरीक जे अॻवान मीर अरशद डालपुर, प्रेम राठौड़ कोहली ऐं ॿियनि जे अॻवाननि जो चवणु हो त पंजाब माज़ीअ खां वठी हमेशह सिंध जे पाणीअ ते धाड़ो हणंदो अचे पियो। सिंध जे पाणीअ ते लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ सिंध जे गैरत माण्हुनि जी हिकु तारीख़ रही आहे त हुननि सिंध ख़िलाफ़ थींदड़ नापाक साज़िशुनि ख़िलाफ़ मुज़ाहिमत कई आहे। अॼु बि समूरे सिंध सरापा एहतजाज बणिजी पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदे उन जे साज़िश खे रद्द करे छॾियो आहे। अॻवाननि चयो त सिंधु दरिया असांजे जियापे जो वाहिद ज़रियो आहे। ही सिर्फ़ु हिकु पाणीअ जो गुज़र जो रस्तो न पर ख़ुशहाल सिंध जे करोड़े सिंधियुनि जो साहु आहे। सिंधु दरिया सां असां कंहिं बि क़िस्म जे हथ जो रांदि बर्दाश्त न कंदासीं। हुननि चयो त असां आबादकारनि, हारियुनि, मज़दूरनि, वापारियुनि, शागिर्दनि, नौजवाननि ऐं हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे सॾु था ॾियूं त सिंधु दरिया बचाइण जे लाइ सिंध सां गॾु बीहो। सजावल खां रिपोर्ट कर रहियो आहे इम्तियाज़ मेमुण। 26 आईनी तरमीम बिल जी मंजूरी जी ख़ुशीअ में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सजावल पारां मिठाई विरहाए ज़बरदस्त जश्न आतिशबाज़ी कई वई ऐं PP ज़िले सजावल जे सदर ऐं लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ जे वज़ीर रईस मोहम्मद अली ख़ान मलकानी जी अॻवानी में जियालनि ऐं कारकुननि सां गॾु पार्टी ऑफिस सजावल में ज़बरदस्त जश्न आतिशबाज़ी कई वई। उन मौक़े ते रईस मोहम्मद अली ख़ान मलकानी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते 26 आईनी तरमीम बिल जे मंजूरी थियण जी ख़ुशीअ में पार्टी जे जियालनि ऐं कारकुननि ज़बरदस्त जश्न आतिशबाज़ी कई वई। उन मौक़े ते रईस मोहम्मद अली ख़ान मलकानी चयो त पीपल्स पार्टी हमेशह आइन जी मुकमल बहाली पार्लियामेंट जे ख़ुदमुख्तार इदारो बनाइण लाइ कोशियां रही आहे ऐं 1973 जे आइन जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टे जे ॾोहिटे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी दानिशमंदी सां ऐं सियासी बसीरत ज़रिए समूरियुनि सियासी जमातुनि खे एतमाद में वठी 26 आईनी तरमीम मंज़ूर कराई तारीख़ साज़ अमली कमु कयो आहे, जंहिंसां आईनी बेंचूं ठहण सां अवाम खे अदालती इंसाफ़ मिली सघंदो। उन मौक़े ते MPA रेहाना लगारी, MPA हीरस सोहू, ज़िले काउंसिल चेयरमैन रईस दानिश खान मलकानी, अरबाब कामरान मेमुण, ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंजूर रहीम पलीजो, अब्दुल वाहिद परिहाड़, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी नजीब सरवेज ऐं PP माइनॉरिटी विंग ज़िले सजावल जे सदर डॉक्टर हरेश कुमार, अब्दुल सत्तार लोहार, फिरदौस अज़ीज़ मेहरबर, सज्जाद छोरो, ज़ाहिद हुसैन खड्डो, डॉक्टर इकबाल मेमुण, आज़म खान मलकानी, हाजी मोहसन सिंधी, रब्बत नुजत, हाजी बाबू मेमुण, खुर्शीद बेगम, शमीर गबोल मेमुण, अब्दुल गनी समेत जियालनि, वर्करनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। मेहड़ खां रिपोर्ट कर रहा है मीरिया सुमरो। मेहड़ में वधंदड़ बदअमनी मुनशियात जे अॾनि ख़िलाफ़ शहरी इत्तेहाद पारां शुरू कयल एहतजाजी तहरीक जे सिलसिले में 19 ॾींहं बि एहतजाज जारी रहियो। 19 ॾींहं बि दुआ हथ खां घंटा घर ताईं रैली कढी वई। शहरी इत्तेहाद पारां जारी एहतजाजी 19 ॾींहनि बाद SSP दादू पारां SHO A सेक्शन अकबर चन्ना, SHO P सेक्शन कुर्बान अली कमरानी, SSP दादू जी हिदायतुनि ते घंटा घर चौक मेहड़ वटि हलंदड़ एहतजाज में पहुची एहतजाज जे अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं ऐं पुलिस ऑफिसरनि एहतजाज में पहुची शहरियुनि खे यकीन दयानी कराई त असां शहर में जेकी बि ॾोह थिया आहिनि उन्हनि खे उहे फुर थियल शयूं वापसि कराईंदासीं। कुझु शहरियुनि खे फुर थियल सामान वापसि करायो आहे। शहर में जेकी बि जुआ जा अॾा हलनि था उहे जल्द बंदि कराए मुनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पुलिस ऑफिसरनि जे अहिड़े यकीन दयानी वटि एहतजाज जी अॻवानी कंदड़ नियात अली बुरड़ो पारां एहतजाजी तारीख़ मुलतवी करण जो ऐलान कंदे चयो त असां पुलिस ऑफिसरनि खे मान ॾेई एहतजाज मुलतवी करे खेनि मोहलत ॾिनी आहे। अगरि शहरियुनि खां फुरथियल सामान वापसि न थियो ऐं शहर मां मुनशियात जा अॾा बंदि न थिया त एहतजाजी तहरीक ॿीहर शुरू कई वेंदी। उन मौक़े ते शहरियुनि दुकानदारनि पारां एहतजाज कंदड़नि ते गुलनि जी वर्खा कंदे एहतजाज जी अॻवानी कंदड़ नियात अली बुरड़ो खे गुलनि जा हार पाराए संदसि हक़ में नारेबाज़ी कई। झिरक खां लखानो झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ प्रेस क्लब झिरक जे अहम गॾिजाणी प्रेस क्लब झिरक जे सदर हैदर अली भट्टीअ जी सदारत में यासिर होटल झिरक साइट ते थी गुज़री, जंहिंमें प्रेस क्लब झिरक खे फ़ाल बनाइण ऐं प्रेस क्लब जे ऑफिस जो क़याम ऐं प्रेस क्लब झिरक जे नई मेंबरशिप करण बाबति तफ़सीली गौर वीचार कयो। इजलास में प्रेस क्लब झिरक जे नायब सदर अपी झिरकाई सां गॾु शरीफ गुल खासकेली, गुल हसन बहराणी, अपी
वहीद सोलंगी, साबु खान खास के लिए आशिक अली हिंगोरो, मोहम्मद इस्माइल दल इमरान दल शिरकत की। उन अलावा अवामी प्रेस क्लब ठट्टो जो मेंबर मुमताज़ अली समो पिण एहसासी तौर शिरकत की। इजलास में फौरी तौर ते झिरक शहर में प्रेस क्लब के ऑफिस के क़याम से गड प्रेस क्लब झिरक जे में नई मेंबरशिप करण जो फैसलो कयो वई। प्रेस क्लब जा रूल्स एंड रेगुलेशन जोड़िया वया, जिन ते समूरा मेंबर पाबंद रहंदा। आख़िर में दुआ सां गड मुतफ़िक़ा तौर ते पंहिंजे इलाइक़े यूसी झिरक ओंगर ऐं टंडो हाफ़िज़ शाह ऐं सूफ़ी शोरो ऐं यूसी झंगड़ी ऐं ॿियनि जे बुनियादी मसइलनि ते जल्द जिदोजहद शुरू कई वेंदी। दादू खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ़ हुसैन पहवर की रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले दादू के सदर MNA रफ़ीक अमन की क़यादत में 26 आईनी तरमीम की खुशी में जमाली हाउस दादू खान जश्न रैली कढी। SSP मोड़ से एक शानदार आतिशबाजी कई वई। उन मौके ते PP ज़िले सदर MNA रफ़ीक अमन जमाली खिताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा जमहूरियत लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं 26 आईनी तरमीम सां पाकिस्तान में जमहूरियत अञा वधीक मज़बूत थींदी। सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी पंहिंजा अख्तियार 18 आईनी तरमीम ज़रिए पार्लियामेंट के ॾेई जमहूरियत के मजबूत किया। 26 आईनी तरमीम से जमहूरियत मजबूत थींदी। ईंदड़ इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरे पाकिस्तान में स्वीप क्लीन करे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो के मुल्क जो वज़ीर आज़म बणाईंदी। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले क़यादत MPA ज़ुबैर जुनेजो, ग़ुलाम दसीर गोरड़, जुनैद अहमद खान जमाली, शमसुद्दीन बाबन खान पंवर, रफ़ीक अमन मीरानी, जान मोहम्मद पहोड़, सेठ गुल हसन शाही, इरफान सोलंगी, दाऊद हिंगोरो ऐं ॿिया समय वर्कर पिण मौजूद हुआ। मीरापुर पठोर का रिपोर्ट कर रहा है गुलाब गुल चुनेजो। मीरापुर पठोर में वतंदड़ मुनशियात की कारोबार के रोकण लाइ बठोरो थाने ते मुक़रर थियल SHO आफ्ताब अहमद जागीरानी ऐं DSP बठोरो पारां शहरियुनि वापारियुनि ऐं सहाफ़ी अॻुवाणनि सां मीरापुर पठोरो थाने ते गॾिजाणी शहर में हलंदड़ मुनशियात जे रोकथाम लाइ जिदोजहद करे हिन शहर के मूज़ी मर्ज़ खां निजात ॾियारी वञे। इजलास में डॉक्टर महबूब ख्वाजा, इरफान अली ख्वाजा, गनी मल्ला ऐं सहाफ़ी मोहम्मद कासिम रंगरेज़ ऐं इम्तियाज़ अली सुमरो, गुलाब गुल चुनेजो इंतज़ार खटी मौजूद हुआ।